सिंध फिशर्स मैन वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पारां सिंधु दरिया के गुलनि जी वर्खा कंदे ज़बरदस्त भेटा। ख़बर शामिल कंदासीं रिपोर्ट मूजिब सिंध इशूज़ जे सिटी रिपोर्टर अल्ताफ़ सिंधीअ जी। सिंध फिशर्स मैन वेलफेयर ऑर्गेनाइजेशन पारां सिंधु दरिया के गुलनि जी वर्खा कंदे ज़बरदस्त भेटा ॾिनी वई। 35,000 मच्छीअ जो बेजारो सिंधु दरिया में छॾियो वियो। पेराइती ख़बर मूजिब सिंध फिशर मैन वेलफेयर ऑर्गेनाइजेशन मरकज़ी सदर मुमताज़ मल्लाह जी अॻुवाणीअ में वफ़द जी सूरत में एडवोकेट शोबान अली मल्लाह, कामरेड लियाकत मल्लाह ऐं अमजद मल्लाह दादू मोरो पुल वटि सिंधु दरिया के गुलनि जी निछावर कंदे दरियाए बादशाह के भरपूर भेटा ॾिनी वई ऐं सिंधु दरिया जी बहाली ऐं संदसि तेज़ वहिकरनि लाइ पिणु दुआ घुरी वई। जंहिं दौरान सिंध फिशर्स मैन वेलफेयर ऑर्गेनाइजेशन सदर मुमताज़ अली मल्लाह, ज़िले नौशरो फिरोज़ जे डिप्टी डायरेक्टर फिशरीज़ मंज़ूर अहमद अबड़ो ऐं असिस्टेंट अब्दुल हमीद पंवर सां गॾिजी 35,000 मच्छीअ जे मुख़्तलिफ़ बेजारो सिंधु दरिया में पिणु छॾियो वियो। उन मौक़े ते सिंध फिशर्स मैन वेलफेयर ऑर्गेनाइजेशन मरकज़ी सदर मुमताज़ अली मल्लाह चयो त असीं सिंधु दरिया सां मोहबत ऐं प्यार करियूं था। फिशरीज़ खाते ज़िले नौशरो फिरोज़ पारां 35,000 मच्छीअ जो मुख़्तलिफ़ बेजो छॾण सां मल्हानि जे रोज़गार में इज़ाफ़ो थींदो, जेको हिकु बहितरीनु कमु आहे। फिशरीज़ खाते खे वधीक मुहाणण लाइ रिलीफ जोगा क़दम खणण जी ज़रूरत आहे। उन मौक़े ते सहाफ़ी सिंधी अल्ताफ़ सुमरो, अमजद मल्लाह, शकील सुमरो, शाहनवाज़ मल्लाह ऐं ॿिया साणनि गॾु हुआ। ही हुयूं हिन वक़्त ताईं जो अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ TV।